सखर जे कादरापुर थाणे जे हद पुराणो सखर 0 पॉइंट वटां सिंधु दरिया में तड़कंदे ॿारड़ो ॿुॾी फौत थी पियो आहे। सिंधु दरिया में 3 ॿार वहिंजी रहिया हुआ त 10 सालनि जो असदुल्ला उर्फ़ कलू शेख वल्द नवीद शेख दरिया में ॿुॾी पियो। इलाइक़े वासियुनि पारां पंहिंजी मदद पाण तहत ॿारड़े जी ॻोल्हा जारी आहे। इन हवाले सां दीदार उनड़ खां तफ़सील मालूम कंदासीं। दीदार, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुलु साजिद, सखर जे 0 पॉइंट कादरापुर थाणे भरिसां जेको आहे पुराणे सखर जा 3 ॿार सखर जे सिंधु दरिया में वहिंजंदे ॿुॾी विया, जंहिं 2 ॼणनि खे जेको आहे कढियो ऐं 1 ॼणो जेको आहे ॿुॾी फौत थी वियो आहे, जंहिंजी जेको न लाश जी ॻोल्हा कई पई वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो न त सखर जो 0 पॉइंट आहे, उन 0 पॉइंट वटि जेको आहे कादरापुर थाणो आहे ऐं कादरापुर थाणे जे भरिसां ई जेको आहे पुराणे सखर जा 3 ॿार जेको आहे उहे वहिंजण जे लाइ जेके लथा ऐं 1 ॿारड़ो जेको आहे न उन वहिंजण लाइ जेको सिंधु दरिया में टपो ॾिनो ऐं टपे दौरान ई जेको हुनखे सिंधु दरिया जे पाणी जे तेज़ वहुकरे जेको हुनखे लोढ़े वियो ऐं उहो जेको आहे ॿुॾी फौत थी वियो आहे। ऐं 2 ॿार जेके हा उहे ॿाहिरि जेके निकिता ऐं उन्हनि जेको न रड़ियूं कयूं ऐं रन जेको आहे उन ॿुॾी फौत थियल जी ॻोल्हा लाइ जेको माण्हू पहुची विया ऐं 1122 कार ते बि कॉल कई वई आहे ऐं सखर जे C सेक्शन थाणे खे बि इतलाह ॾिनो वियो आहे। पुलिस ऐं मासूम ॿार जा जेके वारस आहिनि उहे ऐं रेस्क्यू जेको आहे न उहे सखर जे सिंधु दरिया वारे बंद ते पहुची विया आहिनि ऐं टोबनि ज़रिए उनजी जेके लाश जी ॻोल्हा कई पई वञे। जेको ॿुॾी फौत थी वियो आहे उनजी जेकी नालो ॿुधायो पियो वञे ऐं जेको आहे जी बिल्कुलु साजिद, सखर जे 0 पॉइंट ऐं कादरापुर थाणे भरिसां जेको आहे 3 ॿार जेको आहे सिंधु दरिया में वहिंजंदे जेके ॿुॾी विया ऐं 2 जेके आहिनि उहे ॿार कढिया विया आहिनि ऐं 1 ॼणो जेको आहे असदुल्ला उर्फ़ कलू शेख वलद नवीद शेख जेको आहे उहो जेको आहे ॿुॾी वियो आहे ऐं ॿुॾी वञण बैदि जेको आहे न पुलिस C सेक्शन खे इतलाह ॾिनो वियो ऐं 1122 ते रेस्क्यू जेकी आहे उहा सखर में जेको उनखे बि इतलाह ॾिनो वियो, उहा बि पहुची वई आहे ऐं जेको ॿुॾी वियल फौत थियल असदुल्ला उर्फ़ कलू शेख आहे उनजा जेके वारिस बि पहुची विया आहिनि ऐं उन मासूम ॿार जेको आहे सिंधु दरिया में वहिंजंदे जेको फौत थियो आहे उनजी लाश जी ॻोल्हा कई पई वञे, पर आख़िरी इतलाह ते उनजो लाश जेको आहे नाहे मिली सघियो। जी वॾी महिरबानी इन हवाले सां आगाह